सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब कहते हैं हम बारी ताला हाजी गुलाम नबी मैसर साहब जा लिखे लफ्ज़ असा शुरू खां जने का नंढे लाख नात खानी शुरू कई 8 साल जो वास नात खानी शुरू कई बस हाजी साहब जो गज़ल जेकर न पढ़ंदा आहियूं तो दिली सुकून न मिलंदो आहे। हाजी गुलाम नबी मैसर के कबर ते अल्लाह करोड़े रहमतूं फरमाए। महफ़िल जी शुरुआत हाजी साहब जे हमद खां उन खां पोइ इंशाअल्लाह सभिनी शाइर जी शाइरी
मेहरबानी